दारमी हदीस नंबर 2669। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो तहां जो रब फरमाए तो इब्ने आदम तू पूरी ज़मीन गुनाहन से भरे अच मगर मूसा शिरक न कजाए, मां पूरी ज़मीन जेतिरियूं नेकियूं तोखे ॾेई छॾी। ए इब्ने आदम तू ज़मीन को वठी आसमान ताईं गुनाह कर, पर मुझे आॾो मग़फ़िरत जी दुआ मांग, गुनाह की माफ़ी मांग, मां तुझा सब गुनाह माफ़ करे छॾी, सवाए उन जे जो तू मूसां कंहिंखे शरीक करी। जेकॾहिं तो मूसां को शरीक न कयो ऐं तुंहिंजो मौत अचे वियो त मां तोखे जन्नत में दाख़िल करे छॾींदुमि, छो त मूंखे कंहिं बि गुनाह जी काई बि परवाह कोन्हे का, सवाइ इन जे त तूं मूसां कंहिंखे शरीक बणाई।